आगाह कयो के तलार मां बदीन हैदराबाद रोड ते रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान कराची जे अस्पताल में पहुती वियो आहे। ॾुखंदड़ ख़बर आहे फोती उस्मान कुंभार जो मड़ कराची खां तलार नियो पियो वञे। ॿिए पासे बदीन हैदराबाद रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर जे नतीजे में मातली वासी नौजवान अरसलान थॾे ते ई फोती वियो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं तलार मां ताहिर समूह खां। ताहिर, छा तफ़सील आहिनि? जी बशारत, कुछ ॾींहं पहिरीं तलार बदीन शायरा ते जेको आहे सो ॿिनि मोटरसाइकिलनि में जेको टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मातलीवासी नौजवान अरसलान पाराबी मौके ते ई फ़ौत थी वियो, जॾहिं त उस्मान कुंभार जेको वाबरा जो एहलकार हो उहो शदीद ज़ख़्मी थी वियो। ज़ख़्मी खे हैदराबाद रेफर कयो वियो, जितां हुनखे गणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो, जेको अॼु ज़ख़्मनि जी सट न संदे फ़ौत थी वियो, जंहिंजो मड़ अॼु तलार नियो पियो वञे। जी ठीक है ताहिर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।